आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾियाई मङा। सभिनी ॾिसंदड़नि पीढ़ी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं जंहिं फ़नकार सां गॾु आहियूं उनजो नालो ॾेह परॾेह में तमामु सुठे लफ़्ज़नि सां वरितो वेंदो आहे। जेको फ़नकार मोहतरम साजिद अली साजिद साहिब सां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ था कयूं। त असांजो अॼोको फ़नकार जॾहिं बि ॻाईंदो आहे त उन शाइरीअ खे सम्झी करे दिलि सां चाह सां मोहबत सां ॻाईंदो आहे। अहिड़ा फ़नकार असांजी सिंध में तमामु घटि हूंदा आहिनि जेके राग खे सम्झनि ऐं उन राग में उन कलाम खे ॻाइनि। उनखां अॻु में जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे, महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त नाज़रीन, असीं पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम साजिद अली साजिद साहिब सां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ था कयूं ऐं साईं खां पुछंदासीं त उन ज़िंदगी जा लाह चाढ़ा कीअं गुज़रिया। ऐं उनखां अॻु इहो ॿुधाइणु चाहींदुमि, बहितर सम्झां थो त साजिद अली साजिद उहो असांजे सिंध जो सरमायो आहे। पंहिंजे कलाम खे जंहिं बि शाइरी खे ॻायो आहे त यकीन कयो असांजे सिंधी मारूड़नि माण्हुनि खे ॼण सुजाॻ करे छॾियो आहे। इहे सभु ॻाल्हियूं साईं जे हिन कलामनि खां पोइ असांजे माण्हुनि में उहो रूह हिकिड़ो फूकिजी वियो आहे जो माण्हू असांजा सुजाॻ थी पिया आहिनि, निकिरी आहिनि। अहिड़े ई महान फ़नकार, मिठड़ी आवाज़ जे मालिक मोहतरम साजिद अली साजिद साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ कंदा। अस्सलाम वालेकुम सर या अली मदद। साईं वालेकुम सलाम अल्लाह अली मदद। साईं ख़ुशि आहियो, मौला अव्हांखे सलामत रखंदो, मुंहिंजो दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। महिरबानी सर। असांजो पहिरियों सुवालु इहो ई हूंदो आहे पंहिंजे फ़नकारनि सां त अव्हां मौसीक़ी जी शुरूआति कॾहिं कई ऐं तव्हांजो मौसीक़ीअ में उस्ताद केरु रहियो आहे? असांजी मौसीक़ी, मुंहिंजो अंदाज़ो आहे 86 जे दौरान मोहतरम जनाब उस्ताद अनवर अली सांगी लाड़काणो, ऐं लाड़काणे वारनि जो नौकर आहियां छो त उन धरतीअ ते मूं ॾाढी जफ़ाकश करण जी कोशिशि कई त अञा मथे सिखणु जेको चाहियां पियो सो थी कोन सघियुसि, छो जो मुंहिंजूं कमज़ोरियूं हूंदियूं जिन में मुंहिंजो शौक़ु हुयो त क्लासिकल ऐं मौसीक़ी सिखां, न सिखी सघियुसि। उहे मुंहिंजूं कोताहियूं कमज़ोरियूं हूंदियूं। बाक़ी उस्ताद अनवर अली सांगी जी महिरबानी, उहा क्लब में दाख़िला हुई। उस्ताद गुलज़ार अली ख़ान, उस्ताद ग़ुलाम शबीर समो, सभु सीनियर मुंहिंजा उस्ताद आहिनि। अॼु ॾींहं ताईं बि जेसि ताईं फ़न ऐं मौसीक़ी जो तालुक़ु आहे त मुंहिंजे झोली में दुआउनि खां सवाइ कुझु बि न आहे। ही धरती वासियुनि जूं दुआऊं आहिनि। बसि उस्ताद जा ॾींहं एतिरा हुया। उस्ताद गुलज़ार अली ख़ान बि ही दुनिया छॾे वियो ऐं मुंहिंजूं के मजबूरियूं जंहिंजे करे आउं निकिरी आयुसि। बसि मूंखे घणी मोहबत हूंदी हुई जेको आहे सो त राति ॾींहुं वेठो ॻायां। पोइ मुंहिंजी इब्तिदा लाड़काणे जे शौक़ जे सिखण जी आहे। जेको चाहियुमि पियो सो थी कोन सघियुसि। बाक़ी मारूड़नि हिते ई क़बूलु कयो आहे। हिन वक़्तु शाइरी सुठी पढ़ंदो आहियां। शाइरी जेका दिलि खे लॻंदी आहे ऐं ही साॻी जॻह ते ॼण मुंहिंजो जिहाद आहे। कोशिशि इहा कंदो आहियां, रागी त न थी सघियुसि पर ही जिहाद त कयां। मां पंहिंजी शाइरी में इहो कलम खयों आहे। सलाम आहे मुंहिंजे महर रिबाई खे, लिखे उहो पियो, उनखे थोरो घणो मिड़ई चोरियां पियो साह विझी साजिद अली साजिद पंहिंजे तरफ़ां। मौला मूंखे सलामत रखे, अव्हां क़बूल कयो पिया। वॾी वॾियूं महिरबानियूं आहिनि। जी नाज़रीन, असीं मोहतरम साजिद अली साजिद साहिब खां पुछंदासीं त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधाइनि पिया। प्यारा दोस्तो, मुंहिंजी सुञाणप आहे महर रिबाई, ऐं महर रिबाई जे हिन गज़ल सां अव्हांजे चैनल में आगाज़ पियो कयां, पैगाम पहुचाइणु पियो चाहियां। प्यारा दोस्तो, पेशे ख़िदमत। जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा।
शियो बिकाफर सुनी बिकाफर मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। पहिरियां तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे ओ मुसलमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। सॼो ॾींहुं घर में जे भञदे खटोला रुगो ॾींहं जा ख्वाब महिमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं माण्हू मुनसिफ़न कुर्सीअ जो रखंदा रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिजे जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिजे जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिजे जॾहिं मुल इज़त संदो नान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। ख़ुशामद जी बुछड़ी बीमारी में फाथल बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं इल्म वारा मरन मुफ़लिसी में रेढारू बकिरारू धनवान थींदा हो त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। धरती लुटियल विढ़नि चोर चूंडूं धरती लुटियल विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जिते अनपढ़ियल आहे उस्ताद बणबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। मदाधी पढ़ाई जो गैरत न रहंदई अड़े कमज़ोर राज ईमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। कई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई अड़े तारीख़ में तो ते अरमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। साह हिक हिक जी क़ीमत भरिया साह हिक हिक जी क़ीमत भरिया जिंदगी आहे मश्किरिया जिंदगी आहे मश्किरिया साह हिक हिक जी क़ीमत भरिया जिंदगी आहे मश्किरिया जिंदगी आहे मश्किरिया। पुछो था हाल उन बार खां छा पुछो था माउ जंहिंखे ॼणे वई मरिया जिंदगी आहे मश्किरिया जिंदगी आहे मश्किरिया। किथफाका कशी घर जो भाती किथफाका कशी घर जो भाती किथे खादे मथी आफिरिया जिंदगी आए या मश्किरिया
जिंदगी आहे या मस्करी। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।